बाबा ऐं सब कुछ करण लाइ तैयार आहियां, पर पंहिंजो पाण खे विकिरो करण लाइ तैयार न आहियां। मूंखे इहो रिश्तो क़बूल न आहे। अदा हिकिड़ी ॻाल्हि चवां, दिल में त न कंदे? आउं दिल में कयां या न कयां, इन ॻाल्हि सां तूं ॿधल न आहीं। तूं इन ॻाल्हि सां ॿधल आहीं त जेकी कुझु चवणो हुजे उहो चई छॾ। तो चङो न कयो। छा चङो न कयां? माइटनि खे ईअं ॾुखण चङी ॻाल्हि न आहे। पर मूं त का ॾुखण जहिड़ी ॻाल्हि ई न कई आहे। ॾुखण जहिड़ी ॻाल्हि कीअं न कई अथई? चुप जवाब ॾेई वेही रहे। दादा पुत, मुंहिंजे दिल में जेका ॻाल्हि हुई सा खोले अम्मा ऐं बाबा ॾो रखियुमि त इहो संग मूंखे क़बूल न आहे। बाक़ी ॾुखण जहिड़ी ॻाल्हि तॾहिं थिया जॾहिं साण ना कूड़ ॻाल्हायां, ऊंदहि में रखां। पर बाबा खे त ॾुख रसियो आहे। हा, जे बाबा खे मुंहिंजनि ॻाल्हियुनि सां ॾुख रसियो आहे त पोइ आऊं बाबा खां हथ वधी माफ़ी वठंदुसि। जे बाबा के वाकई मुंहिंजी ॻाल्हियुनि सां ॾुख रसियो आहे त पोइ आउं बाबा खां हथ वधी माफ़ी वठंदुसि। हलिया हलिया इते छो बीठी है? अच्छा वे चाय पींदी? वह तो चाय प्यारण वारनि जी मर्ज़ी आहे। बुध इहा भी का ॻाल्हि आहे? ए ज्योति चाय ठाहे अचां। क्या हाल है? बस या जियूं। मानू बस रुगो जीण लाइ त न हूंदो आहे, हिम्मत सां जीअणु घुरिजे।
हिम्मत ॾियण वारा हूंदा त हिम्मत सां बीहंदासीं। तू के नाम मां? बाबा मूंखे घर में डप थो थिए। हाँ, पंहिंजे घर में डप थो थिए? ही घर पंहिंजो घर थोड़ी आहे, पंहिंजो त को घर न आहे बाबा। पर पुट तोखे छा खां थो डप थिए? माण्हुनि खां। पर धीअ तूं त चवंदी आहीं त ॻोठ खां वधीक शहर सुठो आहे। अम्मा पाण लाइ त सभु जॻहियूं हिकु जहिड़ियूं आहिनि। कुझु थियो आहे छा? थियो न आहे त कुझु थी पवंदो। चारी पुट तोखे अजायो वहम जी खयो आहे, हाणे कुझु बि न थींदो। उहे ॾींहं गुज़री विया। पर बाबा मूंखे अकेलाई में डप थो थिए। पर पुट तूं जे असां सां गॾु हलंदी त पोयां घर जो कमकार केरु संभालींदो? मानी टिके केरु पचाईंदो? ॾाहे थी माठ करे वञ वहिरो। शाबाश मुंहिंजी मां कया। हाँ शरीफा के सुञाणी? आऊं पुछां तो शरीफा के सुञाणी? अरे के सुञाणो साईं? मूंखे छॾ, तूं पंहिंजी ॻाल्हि कर। सुञाणा थो साईं। वटि छा करण वियो आहे? ईअं वियो साईं। इहे केरु बि कंहिं वटि कोन वेंदो आहे। पुछण वियो साईं। छा पुछण वियो आहे? कंहिं औरत खे तंग न कंदो साईं। मूंखे ख़बर आहे तूं घणो कुझु करे सघीं थो ऐं थी सघे थो तो घणो कुझु कयो हुजे, पर औरत ज़ात खे तूं तंग न कंदो आहीं। आऊं पुछां थो छोकिरे खां छा पुछण वियो आहे? बसि इहो पुछण वियो मांसि त का तकलीफ़ त कान्हे साईं। इहे त ॿियनि इलाही माण्हुनि खे तकलीफ़ आहे, उन खां पुछण वियो आहीं? मुंहिंजे सवाल जो जवाबु ॾे। शरीफा सुठी छोकिरी आहे साईं। मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। ॿीहर उन छोकिरे भरमाम न लॻणो आहे। छा ॿुधाई? ॿुधमि साईं। छा थो चवीं? जेको हुकुम साईं। ॻाल्हियूं त घणियूं करणियूं आहिनि, पर हर ॻाल्हि जो पंहिंजो वक़्तु हूंदो आहे। जॾहिं वक़्तु ईंदो उहे ॻाल्हियूं बि कबियूं। ॿुधाई? ठीकु आहे साईं। शेर शेर शेर
हाणे त मुंहिंजे घर न ईंदे तोखे के मुंहिंजे घर अचण खां झलियो आहे? मां कंहिंजे झलण सां न रोकबो। पोइ मूं पंहिंजे पाण खे रोकियो आहे। छो? इन्हीअ करे त मंसूर मूं समझो तो तुझी ब्रेकूं कम कंदियूं हूंदियूं, पर हाणे ख़बर पई त तुआरियुनि ब्रेकुनि बि कम करण छॾे ॾिनो आहे। छो छा थियो? मिया तो त पंहिंजे माइटनि खे बि गाॾीअ जे हेठां ॾेई छॾियो आहे। सफ़ा ईअं अखियूं पुरण चङी ॻाल्हि त कोन्हे का। काल्ह हासेकार अची पिणे तुंहिंजी दाह ॾेई वियो। अदा ईअं गाॾीअ खे सफ़ा लाक करे वेही रहण चङी ॻाल्हि आहे का? शहबाज यार दिल नथी चवे त इहो संग कीअं क़बूल करियां? यार हेॾी सारी पंहिंजी संगत रही आहे, पर तुआरी आहे दिलि न, मूंखे अॼु ताईं सम्झ में कान आई। तुंहिंजे इन दिलि जो टायराड त कोन निकिरी वियो आहे? या मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। संगा बंदीअ जे लाइ अहिड़ी सुठी धुर वरी कान मिलंदी। छा थी पियो जी? धुर सुठी थी पई त? बाबा अहिड़ो शॉर्टकट ॿीहर कोन मिलंदी बाबा। अॼुकल्ह हर को शॉर्टकट हणण में लॻो पियो आहे। हिकिड़ी रेस में बेड़ा पार हूंदई। तो मूंखे लालची सम्झो आहे छा? दा लालच जी ॻाल्हि कान्हे का, लालच जी ॻाल्हि कान्हे का, सुख जी ॻाल्हि आहे। गाॾी जेतिरी ॻरी हूंदी सफ़र ओतिरो ई सवलो गुज़रंदो, स्पीड ब्रेकर जो असर ई कोन थींदुसि। या मूं जहिड़ा कई चमचा तुंहिंजे अॻियां न ओ हीअं हथ ॿधियो बीठा हूंदा हथ। शहबाज मूं न सम्झो हो त तूं बि को एतिरो हेठि किरी सघी थो। अॼु त तूं हद करे छॾी। अरे बाबा केॾांहुं थो वञी? मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। पवल से 100 रुपया? हा छा यादि कने? अॼु त अॼु बजे लहे कराए छॾियो साईं, पोइ कॾहिं अचां वरी? हाणे तोखे जल्दी घुराइबो। तव्हांजो हुकुम थिए। पोइ बेड़ा पार चल मौला ख़ुशि कने साईं, हे आफ़ीज़ो तव्हांजो आबाद हूंदियो। हेलो, हा ॻाल्हायां पियो। हा जी 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 हा ठीकु आहे साईं, जेका तव्हांजी मर्ज़ी। तव्हां त काफ़ी जाखोड़ कई हूंदी। हा जेकॾहिं मुजरिम नथो मिले त पोइ छा थो करे सघिजे? अहिड़ा खून त रोज़ रोज़ पिया थियनि। हा ख़ैर न, जेका तव्हांजी मर्ज़ी। ठीक, खुदा हाफ़िज़। छा ॻाल्हि आहे बस कि तबियत ठीकु आहे न? न तबियत त ठीकु आहे,
पोइ छा ॻाल्हि आहे? ॻाल्हि इहा आहे त अब्दुरहमान जे छोरे संग वठण खां ठुप इनकार करे छॾियो। का बि ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न आहे। न बाबा न, इन्हीं में माफ़ी जी कहिड़ी ॻाल्हि आहे। पर बाबा अवां त मूंखां बस पुट ॻाल्हि आई वई थी वई। माइट जूं औलाद सां कहिड़ियूं कावड़ियूं, तो गुनाह त कोन कयो आहे। बाबा तॾहिं मूंखां जेका ॾिस न पुट, न्याणी तूं कोन आहीं जो जवाब ॾीं त मुंहिंजे दिलि ते फट थी बीही रहे। तंहिंखां पोइ मङणो तो नाहे टोड़ियो जो चवां त छोकिरे मुंहिंजे कयल वाइदे खे पाणी न ॾिनो ऐं मङणो टोड़े विधो। बसि उन्हनि जी हिकिड़ी ख़्वाहिश हुई, सद हुई, जेका पूरी कान थी। बसि अल्लाह ला ख़ैर सलाह। बाबा मन त दिल मां कावड़ कढी छॾियो न बाबा। ए पुट, उहो माइट ई कहिड़ो जेको औलाद जूं ॻाल्हियूं दिलि में रखे। पुट, माइट जी दिलि मेण थींदी आहे,
बाबा शेरल जी वरी शिकायत न मिली। आऊं छोकरी जे घर तो न वियो आहियां पर अवां जी ज़ुबान मां निकतल लफ़्ज़नि ते एतबार अथमि। घणा शरीफ़ माण्हू त असांजे ॻाल्हियुनि ते एतबार न कंदा आहिनि। पर आऊं उन्हनि शरीफ़ माण्हुनि मां न आहियां। तॾहिं बि पुछी पक करणु ज़रूरी आहे। ख़ैर इहो त आऊं पुछी वठंदुसि पर ॻाल्हि अध में रहिजी वई। ही जेको शेरल आहे उन जे दिमाग़ में कुझु गड़बड़ त न आहे? तो कीअं सही कयो? हू जे टेबल जे अॻियां वेहंदो आहे उन टेबल मथां विछायल प्लास्टिक कवर ते तमामु घणा चहकनि न लाइ। शक त मूंखे बि आहे पर पक कीअं पवे? मुंहिंजो ख़्याल आहे तव्हां पुछी ॾिसोसि। कंहिं माण्हू में को कुदरती ऐब हुजे उन माण्हू खां संदसि ऐब पुछणु मुंहिंजे रिवाज में ई कोन्हे। जे सिधो पुछी नथा सघोसि त पोइ जांच रखोसि। कंहिं माण्हू जी जांच उहे माण्हू करे सघंदा आहिनि जेके आज़ादु हूंदा आहिनि। मंसूर बाबा असां त क़ैदी आहियूं। जी मंसूर बाबा असां माण्हू पहिरें में उथंदा आहियूं, पहिरें में वेहंदा आहियूं, पहिरें में सुम्हंदा आहियूं, पहिरें में ॿाहिरि निकिरंदा आहियूं। हा पोइ छा थी पियो? ॿियो त कुझु कोन थो थिए पर जॾहिं चैन हथियार बंदि पहिरेदारनि जे पहिरें में कंहिं माण्हू जे घर वेंदा आहियूं त माण्हुनि जे घरनि जा दरवाज़ा त खुली वेंदा आहिनि पर दिलनि जा दरवाज़ा न खुलंदा आहिनि मंसूर बाबा। पर शेरल त अवां जो पंहिंजो माण्हू आहे। ऐं शेरल जी ॻाल्हि कोन थो करियां, ऐं पंहिंजी ॻाल्हि थो करियां। जहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ पाण त पहिरां हटाए छॾियो। मंसूर बाबा पहिरां हिकु दफ़ो लॻी वेंदा आहिनि त पोइ न हटंदा आहिनि बाबा। साईं कराची वारे बंगले तां कुझु माण्हू आयल आहिनि। चई त इंतज़ारु कनि। न ख़ैर भले पंहिंजनि महिमाननि सां ॻाल्हायो। मां हलां थो। ॻाल्हि अध में रहिजी वई। का ॻाल्हि न आहे, ॿीहर हाज़िर थींदुसि। जेका तुंहिंजी मर्ज़ी। चलो ॿियो को हुकुम थिए साईं? सॼे जी ठीकु आहे साईं। वालेकुम अस्सलाम। कहिड़ो हाल आहे? दुआऊं। खुश चाक महिरबानी चङो तो भलो कुछ चङो भलो। वे वे भला ॿुधाए मामले ते कुझु सोची? कुझु छा, घणो कुझु सोचियो अथमि। हिकिड़ी हिकिड़ी ॻाल्हि सोची अथमि। ख़ैर इहा त मूंखे ख़बर आहे त कचो कमु तूं न कंदो आहीं। कचो कमु जेको थियणो हो सो थी वियो, हाणे कोन थींदो। पोइ छा ख़्यालु आहे? पहिरियां तूं ॿुधा छा ख़्यालु आहे? कहिड़ी सोच में पइजी वएं? चुप छो थी वएं? सलीमान ख़ानम मुंहिंजे ख़्याल में त हिकु भेरो वरी कोशिशि करे ॾिसजे। न, बिल्कुलु न। छो? हिकिड़ो दफ़ो जवाबु मिलियो, माण्हुनि खे ख़बर पई। अलावश खान मुंहिंजी बेइज़ती जेका थियणी सा थी वई, ॿियो भेरो मां पंहिंजी बेइज़ती बर्दाश्त कोन कंदुसि।
मता मञी वञनि। मञण जो वक़्तु निकिरी वियो। हाणे असांजे मञण या न मञण जो वक़्तु आहे। बदिलो वठंदुसि, छिके छिके वठंदुसि। हाँ सफ़ाई है। ॿिया दरवाज़ा मूं सभु बंदि करे छॾिया आहिनि। सिर्फ़ हिकिड़ो दरवाज़ो खुलियल आहे, बदिले वठण जो। मतलब त अखियूं पूरे बदिलो वठंदे? न न, मूं कॾहिं बि अखियूं पूरे बदिलो न वरितो। अखियूं खोले बदिलो वठंदो आहियां। अखियूं त वॾेरा पूरींदा आहिनि, मां त सेठ आहियां। ॿियनि जे हथ में बंदूक आहे, मुंहिंजे हथ में नक्शा आहिनि, ग्राफ्स आहिनि, अंग अखर आहिनि। बस त पोइ देरि छाजी आहे? देर रुगो इन ॻाल्हि जी आहे, ॾिसां त मुंहिंजा दोस्त छा था कनि। पहिरियां मुंहिंजा दोस्त, पोइ मां। ॻाल्हि सम्झ में आई? बिल्कुलु सम्झ में आई। अले यार छो ॿाहिरि हली? महिमान जे खाइण लाइ कुझु वठण वियो आहे। हाँ महिमान आहे? कॾहिं कॾहिं ओचितो अचण वारा त महिमान ई हूंदा आहिनि। हा पर मूं त कॾहिं पंहिंजो पाण खे हिन घर में महिमान न सम्झो आहे। हूंदो। भला वरी त को तंग करण वारो माण्हू न आया? ईंदो बि त छा कंदासीं? साॻियो माण्हू वरी आयो छा? न, साॻियो माण्हू त कोन आयो। पोइ ग़रीब जे घर में त हर कंहिंजी अखि हूंदी आहे। अखियूं त रहणियूं न। पर असां ग़रीबनि खे त पाण जी अखियुनि खां डप थो थिए। हा पर डिजी डिजी बाखर केतिरो वक़्तु गुज़ारबो? जेतिरो गुज़रियो ओतिरो गुज़ारबो। गुज़ारण लाइ त सॼी उमिरि पई आहे। चाचा छो? अम्मा आउं तोखे अॼु हिकिड़ी दाह ॾियण आयो आहियां। चाचा वियो न? न मां वेहण कोन आयो आहियां। मां तोखे दाह ॾियण आयो आहियां। मंसूर मूंखे सरचाए ॾे। पर अम्मा सरचायो थी ॾी या तुंहिंजे दर तां बि ख़ाली हथे हलियो वञा? शरीफ़ान हिमान सां आउं शहबाज़ खां नाराज़ न थियो आहियां। बस बस सजण बस, पाण खे इहा ई ॻाल्हि खती थिए। हाणे पाण हलूं था। अम्मा तुंहिंजी महिरबानी। कीअं हाणे ॾे ख़बरूं? नेठि पकड़िजी पए न। मंसूर पुलिस शहरनि जा चोर झलींदी आहे, असां दिलनि जा चोर पकड़ींदा आहियूं। मूं जेका ॻाल्हि चई हुई सा थी न नेठि। मुंहिंजा भाउ, दिलि ऐं टैक्सीअ ते कॾहिं बि एतबार न कबो आहे। ॿिन्ही जा स्टेरिंग कॾहिं न कॾहिं कंहिं न कंहिं जे हथां फुरिजी वेंदा आहिनि।
मां ग़लति थो चवां? न ग़लति नथो चई यार। भाउ मूं त दिमाग़ जी गाॾी उन ॾींहं खां वठी डुड़ाइण शुरू कई हुई जॾहिं तूं पहिरीं पहिरीं शरीफ़ा जी ॻाल्हि कई हुई, यादि अथई? माण्हू ॻाल्हि केतिरी बि लिकाए, पर कॾहिं न कॾहिं ओचितो ई ओचितो इंडिकेटर ते हथु पइजी वेंदो आहे ऐं अखियुनि में बत्तीअ जो चिमकाट थी वेंदो आहे। पर ख़ैर, मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ। कहिड़ी? मंसूर पाणारो सेठ सलेमान ॾाढो भलो माण्हू आहे। पाण सभिनी ते हुन जा तमामु घणा एहसान आहिनि, पर ओचितो ई ओचितो जेकॾहिं हलंदे हलंदे बिगड़जी पियो न ऐं गाॾीअ खे रेस ॾेई वधाई त फीथनि जे हेठां ॾींदे बि देरि कोन कंदो था। पर मूं संस ॾोह कहिड़ो कयो आहे जो हू मूंखे फीथनि जे हेठां ॾींदो? ॾोह कोन कयो थी था, पर 54 जे मॉडल ऐं वॾे माण्हू ते कॾहिं बि एतबार न कबो आहे। हलंदे हलंदे धिक कढंदे देरी कोन कंदा आहिनि दादा। तूं मूंखे डिॼारी थो? डिॼण वारी भला त तूं आहीं कोन दा, डिॼारिया कोन थो। पर जॾहिं बि को चौक क्रॉस करणो हुजे त सिग्नल जूं बत्तियूं ॾिसी पोइ चौक क्रॉस कजांइ। कॾहिं बि घरां निकिरी घटी क्रॉस करे फुटपाथ ते चढ़णो हुजे न त मंसूर हेॾां होॾां ॾिसी पोइ हलजांइ। छो जो मंसूर वॾो माण्हू ऐं ट्रक फुटपाथ ते चढ़ंदे बि देरि कोन कंदा आहिनि। शहबाज़, हाणे जॾहिं उखिरि में मूं ॾिनोसीं भाउ त मुरियुनि खां कहिड़ो ॾिनो? भला आख़िर हाणे सॼी उमिरि ईअं डिॼी डिॼी त गुज़ारणी न आहे। जेकी थींदो सो ॾिठो वेंदो। सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। माफ़ कजां अब्दुर्रहमान, पाण अचण जे बदिरां मूं तोखे पाण वटि घुरायो आहे। अदा अलावस खाने जहिड़ो तुंहिंजो घर तहिड़ो मुंहिंजो घर, ॻाल्हि मिड़ी साॻी आहे। साॻी ॻाल्हि न आहे न, तॾहिं त माफ़ी लाइ चयो मई। मां तुंहिंजी ॻाल्हि न सम्झुसि। ॻाल्हि इहा आहे त आउं घणो करे ग़लती न कंदो आहियां, पर इंसान आहियां, कॾहिं कॾहिं ग़लती बि थी वेंदी आहे। हा, ग़लतियूं त माण्हुनि खां थींदियूं रहंदियूं आहिनि, पर मूंखां वॾी ग़लती थी आहे। अहिड़ी कहिड़ी ग़लती कई अथई? के कम अहिड़ा थींदा आहिनि जिन में सोचे वीचारे, आगो पीछो जाचे, ठाहे ठोके पोइ हथ विझबो आहे। पर मूंखां भुल थी जो अखियूं पूरे खणी हथ विधुमि। मतलब इहो त मूं जेका संगाबंदी कई आहे सा ग़लति कई आहे। ही तूं छा थो चवे? चवां इहो थो त मूंखे पंहिंजे पुट जी ज़िंदगी तबाह करणी न आहे। पर अदाई आहे त बेवाजिबी आहे। ज़बान थी वई, मिठाइयूं विराइजी वियूं, ॿिली अलावस खाने ईअं मूंखे ज़लील त न कर। पर मूंखे बि त ज़लील थियणो न आहे। पर आख़िर थियो छा आहे? मूंखे तुंहिंजी धीअ जो संग न खपे। अलावस खान, पहिरें थो पवे ॿिली पहिरें थो पवे, मूंखे ईअं ज़लील न कर। मुंहिंजी न्याणी जी ज़िंदगी तबाह थी वई। जीअं तोखे पंहिंजी न्याणी जी इज़त प्यारी आहे, तीअं मूंखे पंहिंजे पुट जी इज़त प्यारी आहे। अलावस खान, ख़ुदा जे वास्ते ईअं न कर। ॿिली ख़ुदा जे वास्ते ईअं न कर। मूंखे पंहिंजो भाउ सम्झी मूं ते रहम कर। भाउ चयुमि न त अॼु खां इहो रिश्तो ख़तमु सम्झ। अलावस खान,
अदा अलावत खान मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधंदो वञा अदा। बाबा अस्सलाम वालेकुम। वालेकुम छा ॻाल्हि आहे? कुझु न कुझु त आहे। चवण त कुझु न आहे। सलीमान खान मूं अब्दुरहमान वारनि सां संगा बदी कई न ला हुई त जे हलंदे छोरो का विच में अड़ी करे त अहिड़ो चेल वारो धक हणूं जो सॼी उमिरि चेल सिधी न करे सघनि। तूं छा थो सम्झी अला बख्श? जेको गेम तो खेॾियो हो तंहिंजी मूंखे ख़बर कान्हे का? पंहिंजा गेम के हिक ॿिए खां लिकल आहिनि छा? असां पंहिंजो कमु ॾेखारियो, हाणे तूं पंहिंजो कमु ॾेखार। मां अहिड़ो कमु ॾेखारींदोसान, अहिड़ो सबक़ सेखारींदोसान, अहिड़ो सबक़ सेखारींदोसान अल्लाह बख्श जो संदन 7 पीढ़ियूं पेर खोड़े कोन सघंदियूं। चङो भला त पोइ आऊं हाणे हलां? बस हली थो। जेकॾहिं अञा को कमकार हुजे त वेहां। न ख़ैर हाणे मां पंहिंजा कम पाण कंदुसि। चङो त पोइ मोकिलण ई कान्हे। गॾु आहियूं माशाल्लाह। हिकिड़ी ॻाल्हि पुछां साईं? पुछ। ॾाढा परेशान आहियो साईं। कीअं थो चवीं तव्हां परेशान आहियो? माण्हुनि सां मिलण छॾियो अथव साईं। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे। अॻे ईअं न थियो आहे साईं। वक़्त वक़्त जी ॻाल्हि आहे। इहो त ठीकु आहे पर दर ते आयल अहिड़नि माण्हुनि खे मां मोटाए छॾिया जेके पंहिंजा ख़ासि माण्हू हूंदा आहिनि साईं। कहिड़ा ख़ासि माण्हू आहिनि? अव्हां खे ॿुधायोमि साईं, विसरी विया आहिनि छा? शायदि ॻाल्हि विसरी वई हुजे। ईअं त सॼो धंधो ख़राबु थी वेंदो साईं। कॾहिं कॾहिं धंधे खे धक बि लॻी वेंदो आहे। पर हाणे त अवी पाण धक पिया हणो साईं। मूंसां वधीक बहस न कर। ठीकु आहे साईं। हींअर बि माण्हू वठण जा ॿाहिरि? जी साईं। चई त ॿीहर अचनि। हींअर मूं वटि वक़्तु कोन्हे। हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी चढ़ायो। जी साईं। कॾहिं जे मूंसां कूड़ ॻाल्हाए थी या मूंखे कंहिं ॻाल्हि ते शक पियो आहे, पोइ न त तोखे टको मिलंदो न वरी तोखे हिन शहर में घुमण बि ॾींदुसि। त पोइ बाबा साईं मुंहिंजी बि हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो। दुनिया सां कूड़ ॻाल्हाए वेंदुसि पर तव्हां सां कूड़ न ॻाल्हाईंदुसि।
हाँ इहो कीअं थो चई तूं? इहो त साईं अयूब 10 रुपए जे नोट ते कूड़ ॻाल्हाए वञे थो, 100 रुपए नोट ते कूड़ न ॻाल्हाए थो। भला हुन ॻाल्हि जी ख़बर पई? जी कच्ची या पक्की? पक्की साईं। भला मामलो किथे आहे? मामलो से अञा उते ई बीठल आहे। पहिरीं त छोरीअ ख़्यालु हूंदो हो मंसूर ते, हाणे त मंसूर छोरीअ अॻियां हथियार फिटा करे छॾिया आहिनि। हा ॿियो ॿुधाए भला हिन ॻाल्हि में टी का धुर आहे? टी धुर आहे साईं, पर ख़बर नथी पवे, लिकल आहे अञा। भला हुन शाहबाज़ जो अचण वञण? न साईं, उनजो घटि, तमामु घटि। त पोइ तोखे हिननि ॻाल्हियुनि जी ख़बर कीअं थी पवे? साईं ही शहर नंढड़ो आहे, का बि ख़बर लिकल नथी रहे। त पोइ इहा टी धुर जेका आहे उहा तोखां लिकल छो आहे? बाबा पधरी थी पवंदी। कॾहिं? जॾहिं बि ख़बर पवंदी पहिरीं आउं अची तव्हांखे ॿुधाईंदुसि। इहा त तोखे ख़बर आहे त अल्लाह बख़्श ऐं अब्दुरहमान जो पाण में रिश्तो टुटी वियो आहे? हा इहा ख़बर अथमि साईं। त पोइ तोखे हिकिड़ो कमु करणो पवंदो। हुकुम थिए बाबा। त पोइ तोखे इहो शहर में फैलाइणो पवंदो त अब्दुरहमान जी धीउ आबदा सुठी छोकिरी कान्हे का। साईं इहा ख़बर सॼे शहर में हुली वेंदी। देर न थिए? न थींदी साईं। त पोइ हाणे वञ पंहिंजो धंधो कर। बाबा साईं धंधो त वञी कयां, पर मूं वटि त खीसे में टको बि कोन्हे को। अॼु तोखे टके जे बदिरां साईं 500 रुपया?